भोतार माए फुट सरदार माए फुट सां अहिड़नि सरदारनि खे ज़ालिमनि खे कातिलनि खे जुतीअ जे नोक ते रखण वारनि मां आहियूं। असां सिंध जो शऊर कंहिंखे बि सरदार नथो मञे, केरु असांजो सरदार न आहे। उन्हनि सरदारनि खे लगाम ॾियण जी ज़रूरत आहे। सिंध जो अवाम अगरि रोडनि ते निकिरी पियो त पोइ उन्हनि सरदारनि खे केरु बि न बचाए सघंदो। ॾिसो, हिते जॾहिं मां आई आहियां त यकीननि हिकिड़ो करबला वारो मंज़र बर्पा आहे ऐं मूंखां वधीक केरु नथो सम्झी सघे त सरदार जागीरदार वॾेरा भोतार जेके नाम निहाद सरदार आहिनि, सिंध सां उन्हनि केतिरो ज़ुल्म कयो आहे। मां पंहिंजे घर में 3 जनाज़ा खणी चुकी आहियां। सरदारी निज़ाम जा असां अफेक्टी आहियूं ऐं सरदारनि जो जेको मकरू चेहरो आहे बेसिकली उहो हिन क़तल खां पोइ सिंध जे साम्हूं अची चुको आहे। सिंध जी अवाम में हिकिड़ो शऊर पैदा थियो आहे ऐं सिंध जी अवाम उन्हनि खे वाक़ुफ़ु करे चुकी आहे। जेके कातिल आहिनि उन्हनि जा असली चेहरा सभिनि जे साम्हूं अची चुका आहिनि। हाणे जॾहिं सुवाल पैदा थिए थो त असांजो सिस्टम इन में छा किरदारु अदा करे थो। शहीद नसरुल्लाह पंहिंजी ज़िंदगी क़ुर्बान कई सिंध जे लाइ, सिंध जी ख़ुशहाली जे लाइ, सिंध मां जेको नापाक सरदाराना निज़ाम आहे उनजे ख़ात्मे जे लाइ, उनखे नाकारा बणाइण जे लाइ। मुंहिंजे ख़्यालु हाणे सिंध जी अवाम खे बि इन शइ ते अहसासु थींदो त मां 7 सालनि खां जेका मुसलसल सरदाराना निज़ाम जे ख़िलाफ़ु जिदोजहद कयां थी, या जेके मूं तजवीज़ पेश कयूं आहिनि त साल में जेको 17 जनवरी जो ॾींहुं आहे उहो सरदारी निज़ाम जे ख़िलाफ़ु हिकिड़ो ॾियारो एंटी फ्यूडलिज़म ॾेई करे मल्हायो वञे। उनजी वजह इहा आहे त सिंध में अञा बि माण्हू सरदारनि जो शिकार थियनि था। उनजी वॾे में वॾी वजह इहा आहे त सरदारनि खां केरु हिसाबु वठण वारो न आहे। मां पंहिंजे किताब अज़ान इनक़लाब में बि लिखी चुकी आहियां त जॾहिं अज़ान इनक़लाब ईंदी आहे त ज़ालिमनि जा रस्ता रोक करे उन्हनि ज़ालिमनि जा कातिलनि जा वहशी सरदारनि जा जनाज़ा पढ़ाया वेंदा आहिनि। त सिंध जी अवाम खे इहा ई गुज़ारिश कंदमि त तव्हां बीहो। हिन केस में अफ़सोस इहो आहे त 4 ॾींहं गुज़री चुका आहिनि। हिन इंसिडेंट खे त 8 ॾींहं गुज़री चुका आहिनि ऐं FIR अञा ताईं दाख़िल न थी आहे। यकीननि ईअं आहे त जेसि ताईं FIR जेतिरो डिले थींदी त केस खे हिकिड़ो वॾो धकु आहे ऐं इंसाफ़ में हिकिड़ी ताख़ीर थिए थी। त शहीद जे खून सां असां चाहियूं था त इंसाफ़ कयो वञे, जुडिशल इंक्वायरी कई वञे ऐं असां चीफ जस्टिस सिंध हाई कोर्ट खे, चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान खे गुज़ारिश कयूं था त हिन केस में जुडिशल इंक्वायरी कराई वञे, जुडिशल कमीशन जोड़े करे कातिलनि खे ज़ाहिर कयो वञे। सरदार ॿियनि जे कुलनि ते बंदूकूं रखी करे ऐं सिंध जी अवाम जा जेके दुश्मन थी करे बीठा आहिनि, त असां इहा बि शइ वाज़े कयूं था त सिंध जो शऊर अॼु सुजाग थी चुको आहे, सिंध जी अवाम अॼु सुजाग थी चुकी आहे। सोशल मीडिया असांजे लाइ हिकिड़ो वॾो प्लेटफॉर्म आहे। सिंध जे नौजवाननि खे मुंहिंजो इहो अर्ज़ु आहे त शहीद नसरुल्लाह जे खून सां जेसिताईं इंसाफ़ नथो थिए तव्हां आवाज़ बुलंद कंदा रहो। हिकिड़ो बहितरीनु नारो जेको आहे तव्हांखे शहीद नसरुल्लाह ॾेई वियो आहे। मां सोचां थी त हीअ उनजो शऊर हुयो जंहिं हिकिड़ो नारो तव्हांखे ॾिनो आहे। तव्हां इन नारे खे एतिरो जेको आहे सो घर घर ताईं, गली गली ताईं पहुचायो त सरदारनि जूं निंड्रूं आराम थी वञनि ऐं इहे सरदार पाण खे सरदार सॾाईंदे शर्म महसूसु कनि, कंधु न खणी सघनि, छो त हिननि सिंध सां ज़ुल्म एतिरो कयो आहे। असां जेतिरो बि ॻाल्हायूं हुननि जे ख़िलाफ़ु, मुंहिंजे ख़्याल इहो घटि आहे। सरदारनि सॼी सिंध खे तबाह कयो आहे। हिकिड़ो वॾो नासूर आहे सॼी सिंध जे लाइ। त अॼु सिंध जी अवाम खे घुरिजे त अॼु हर हिकु जेको आहे सो शऊर रखंदड़ माण्हू शहीद नसरुल्लाह थी करे बीहे ऐं उनजे बचनि जी वाहर करे उन्हनि सां गॾु बीहे ऐं सरदारी निज़ाम जे ख़िलाफ़ु ख़ासि करे जेका उन अल में बग़ावत बुलंद कयो, उन किरंदड़ अलम खे तव्हां खणी करे बीहो ऐं सरदारनि खे मात ॾेई करे इहो ॿुधायो त अॼु सिंध जो सॼो शऊर जेको आहे पंहिंजे बेबाक सहाफ़ी सां गॾु बीठो। भोतार माए फुट सरदार माए फुट। यकीननि सोकाल्ड सरदार असां अहिड़नि सरदारनि खे, ज़ालिमनि खे, कातिलनि खे जुतीअ जे नोक ते रखण वारनि मां आहियूं। सिंध जो शऊर हाणे इन्हनि खे सरदार नथो मञे। सरदार आहिनि पंहिंजे लाइ, आहिनि पंहिंजे घरनि में आहिनि। असां सिंध जो शऊर कंहिंखे बि सरदार नथो मञे, केरु असांजो सरदार न आहे। असांजो सरदार हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुआ, आहिनि ऐं रहंदा। बाक़ी असांजो को बि माण्हू सरदार न आहे। उन्हनि सरदारनि खे लगाम ॾियण जी ज़रूरत आहे। हीअ MPS थी करे वेठा आहिनि, हीअ MNS थी करे वेठा आहिनि, हीअ असां ते हुकुमरानी कनि था, त हिननि खे हुकुमरानी ॾींदड़ बि इन ॻाल्हि में होश खां कमु वठनि त सिंध जो अवाम अगरि रोडनि ते निकिरी पियो त पोइ इन्हनि सरदारनि खे केरु बि न बचाए सघंदो।